बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यूनिट 27 विल शल 1 हाणे अचूं था असां इंतिहाई अहम यूनिट शुरू थींदा। हाणे इहे बि विल ऐं शल जे हवाले सां मॉडल वर्ब आहे। मॉडल वर्ब जी माना इहा आहे त इन जूं सूरतूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे ई थींदियूं। विल आहे त इन जो पास्ट टेंस वुड थींदो, शल आहे त इन जो शुड थींदो, ऐं नेगेटिव वग़ैरह जो कुझु सूरतूं अथसि। इन में टू वग़ैरह न लॻंदी आहे, एंग वग़ैरह न लॻंदी आहे। इन सां गॾोगॾु ॿियो वर्ब लाज़िमी इस्तेमालु थींदो आहे ऐं इन जूं मानाऊं ही जेके आहिनि से ॿियनि वर्बनि खे ॾींदा आहिनि। उन जे इस्तेमाल जे मुताबिक़ हाली जेको हिते वन आहे माना वन इन जो यूस आहे या यूसिज, इन जो इस्तेमालु हिकिड़ो आहे हिते, ठीकु आहे, यूसिज जेको आहे। हाणे सेक्शन ए में तव्हां ॾिसंदव हीअ सारा आहे, सेरा, ठीकु आहे। हाणे इन जे बारे में कुझु हिते कॉन्टेक्स्ट बयानु थियल आहे, इनखे गौर सां सम्झण जी ज़रूरत आहे। सारा गोज़ टू वर्क एवरी डे, सारा रोज़ कम ते वेंदी आहे। इहा ॻाल्हि नोट कयो, उनजो रोज़ानो जो मामूल आहे इहो। She is always there from 8:30 until 4:30, सदाईं उते कम ते हूंदी आहे 8:30 वॻे खां वेंदे सुबुह जो, यानी 4:30 वॻे ताईं शाम जो। माना हिन जो रोज़ु पंहिंजे ड्यूटी ते वञण वारो कमु हूंदो आहे ऐं सदाईं उते 8:30 खां वठी 4:30 ताईं मौजूदु हूंदी आहे। इहो इन जो रेगुलर कमु आहे, इहो रोज़मर्रा जी बुनियादनि ते थींदो रहंदो आहे, ठीकु आहे। हाणे इट इज़ 11 o'clock नाउ, हाणे 11 था थियनि, उहे हिन महिल 11 थिया आहिनि। सेरा इज़ एट वर्क, इन ते गौर कयो। हिते हिन महिल कम ते आहे मौजूदु, ॾिसो कम ते आहे, पंहिंजे ऑफिस में आहे, ठीकु आहे। इज़ इस्तेमालु थियो। एट 11 o'clock येस्टरडे, कल्ह 11 बजे, जॾहिं कल्ह 11 थिया हुआ, छो जो रोज़ जो मामूल आहे न। अॼु जेकॾहिं कम ते आहे त कल्ह बि 11 बजे छा हुई, शी वॉज़ एट वर्क, उहा कम ते मौजूदु हुई। हिन महिल आहे, कल्ह मौजूदु हुई। ऐं एट 11 o'clock टुमारो, सुभाणे 11 वॻे साॻे टाइम ते, शी विल बी एट वर्क, हूअ कम ते हूंदी। कम ते हुजण जो टाइम हुनजो आहे 8:30 खां ऐं 4:30 वॻे ताईं। जॾहिं 11 टाइम हिन महिल थियो आहे त अॼु 11 बजे कम ते आहे, कल्ह बि 11 बजे कम ते हुई, सुभाणे 11 बजे कम ते हूंदी। इते विल इस्तेमालु थींदी। इते गोइंग टू इस्तेमालु बि न थींदो, प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस बि इस्तेमालु थींदो। छो, इहो इन जो रेगुलर कमु थींदड़ आहे। अहिड़े क़िस्म जे इस्तेमाल में विल इस्तेमालु थींदी आहे ऐं शल इस्तेमालु थींदी आहे। इन जो विल ऐं शल जो इहो पहिरियों इस्तेमालु आहे, मॉडल वर्ब आहे। हिकिड़ा मॉडल करे पढ़ाईंदा आहिनि, मॉडल न आहे, मॉडल। ऑक्सफोर्ड डिक्शनरी में उचारण खे बि सिखो, पढ़ो। इन ते बि हिकिड़ो मौज़ू ठाहींदासीं, प्रोनाउंसिएशन ते बि इंशाल्लाह लेक्चर थींदा। हिन जा यूनिट्स कुझु ग्रामर जा सॾाए हलूं, बाक़ाइदगी सां फोनेटिक्स ते बि बहितरीन तरीक़े सां इंशाल्लाह वीडियोज़ ईंदियूं अॻिते हली करे, तव्हांखे लिखी ऐं सम्झाईंदासीं। Modal. हाणे विल प्लस इन्फिनेटिव, इन्फिनेटिव जी हिते माना आहे बेयर इन्फिनेटिव, यानी इन्फिनेटिव विदाउट टू, जेको TO लिखियलु हूंदो आहे उन खां सवाइ इन्फिनेटिव इस्तेमालु थींदो। जीअं ॾिसो, विल खां पोइ बी इस्तेमालु थियल आहे, टू बी वर्ब आहे इहो। विल खां पोइ विन इस्तेमालु थियल आहे, विन इहो टू विन आहे। ऐं विल खां पोइ कम इस्तेमालु थियल आहे, इहो टू कम आहे। इन करे विल खां बाद वारी सूरत जेका आहे उहा बेयर इन्फिनेटिव वारी सूरत इस्तेमालु थींदी, जंहिंखे इन्फिनेटिव बि चइबो आहे। इन्फिनेटिव विदाउट टू, टू खां सवाइ वारो इन्फिनेटिव इस्तेमालु थींदो आहे। एटसेट्रा लाइ केतिरा वर्ब। अहिड़ी तरह सां आई, वी, यू, दे ऐं ही, शी, इट सिंगुलर नाउन हुजनि, पहिरियों सभिनी सां विल इस्तेमालु कई वेंदी। उनजी कंट्रेक्शन यानी मुख़्तसिर सूरत अपास्ट्रफी ॾेई करे डब्ल्यू ऐं आई खे हज़फ़ कयो वियो आहे, खाधो वियो आहे, पोइ बाक़ी LL बची आहे, जंहिंखे डबल L चवंदा हो तव्हां, ठीकु आहे न। विल ऐं अपास्ट्रफी LL थियल आहे, ल। इन जा उचार जुमलनि में इस्तेमालु थींदा त पोइ ख़बर पवंदी सब्जेक्ट सां। ऐं ॿियो विल नॉट आहे, विल नॉट जी जेका कंट्रेक्शन आहे, मुख़्तसिर सूरत आहे, उहा वॉन्ट आहे। वॉन्ट विलेंट न आहे, वॉन्ट माना विल नॉट, WON अपास्ट्रफी T, हीअ अपास्ट्रफी इनखे चइबो आहे, ठीकु आहे। उन खां बाद वारी सूरत फॉर्मेशन में कहिड़ी थी थिए, यानी बेयर इन्फिनेटिव जेका इस्तेमालु थींदी, जीअं बी, विन, ईट, कम एटसेट्रा, हज़ारनि लफ़्ज़नि वर्ब आहिनि, उहे इस्तेमालु थींदा सवाली ठाहिण लाइ। जेके सब्जेक्ट आहिनि, आई, वी, यू, दे, ही, शी, इट, जेके बि आहिनि, सभु जा सभु उन जॻह विल इस्तेमालु थींदी। उन खां पोइ वरी बी, विन, ईट, कम बेयर इन्फिनेटिव इस्तेमालु थींदी, जेका हिते इस्तेमालु थींदा। उन खां पोइ सवाल निशानी एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह, अलाए केतिरा इहे इन जा इस्तेमालु आहिनि। इन करे आए सां बि हिते विल इस्तेमालु करणु ॿुधायो आहे न, ऐं वी सां बि विल, ऐं ॿियनि सभिनी सां विल इस्तेमालु कए। शल हिते फ़िलहालु हेठि ॿुधाईंदो, उहो पढ़ंदासीं, ठीकु आहे। अपोस्ट्रफी LL इज़ इक्वल टू विल, यानी ॾिसो आई विल जो आहे लिखियलु आहे, आयल, वरी शील माना शी विल आहे, एटसेट्रा। हिन खे पढ़ंदा आहिनि हिते घणा पढ़ंदा आहिनि, यू विल। बाबा कंट्रेक्शन ॾिनल आहे त मुख़्तसिर तव्हां पढ़ो न। जीअं यूल लिखियलु आहे, यूल तव्हां वरी यू विल था चओ। हिते शील लिखियलु आहे त शी विल
विल था चओ हिनखे जेको लिखियलु आहे जेके उचार आहिनि तव्हां उहो सिखो सेखारियो पढ़ो पढ़ायो ॿारनि खे। अहिड़ी तरह सां वॉन्ट जेको आहे वॉन्ट उहो आहे इज़ इक्वल टू विल नॉट जे। जीअं ॾिसो आई वॉन्ट यानी आई विल नॉट, यू वॉन्ट, शी वॉन्ट एटसेट्रा वग़ैरह वग़ैरह ईअं इस्तेमालु थींदा। उन जा उचार बि तव्हां सम्झो सिखो पढ़ो। सेक्शन बी वी यूज़ विल फॉर द फ्यूचर। असां हिते विल फ्यूचर जे लाइ इस्तेमालु कंदासीं। इहो इस्तेमालु तव्हांखे मथे असां ॿुधायो आहे जीअं टुमारो, नेक्स्ट वीक एटसेट्रा, सुभाणे, ईंदड़ हफ़्ते वग़ैरह वग़ैरह जेतिरा बि टाइम बयानु थियल हुजनि पर रेगुलर बेसिस ते जेको असां मथे पढ़ियासीं। सू ट्रेवल्स अलॉट, सू सफ़र कंदी आहे तमामु घणो। इहो रेगुलर हिन जो ॿुधाए थो न, रेगुलर सम्झो ॻाल्हि। टुडे शी इज़ इन मैड्रिड, अॼु हूअ मैड्रिड में आहे। मैड्रिड सफ़र घणी थी करे न। टुमारो शी विल बी इन रोम, सुभाणे हूअ रोम में हूंदी। हाणे टुमारो जॾहिं आयो त शी विल इस्तेमालु थींदो। इहो रेगुलर आहे, अॼु हिते आहे सुभाणे हुते हूंदी। इहा हिन जे इरादनि बिरादनि जी इहा रेगुलरिटी बयानु थियल आहे हिन जी, रेगुलरिटी। ठीकु आहे। नेक्स्ट वीक शी विल बी इन टोक्यो, ऐं ईंदड़ हफ़्ते हूअ टोक्यो में हूंदी। इन जे सफ़र जी तरतीब ॾिनल आहे, रेगुलर बेसिस ते कंदी थी अचे। रेगुलर हिन जा सफ़र ॿुधाया था वञनि। हीअ हिते आहे, कल्ह हिते हुई, हफ़्तो अॻु होॾे हुई, सुभाणे हिते हूंदी, ॿिए हफ़्ते होॾे वेंदी। इहो हूंदी दी जी जेके असां पढ़ाईंदा आहियो, इहे असुल में विल उते इस्तेमालु थींदी जिथे तव्हांजी रेगुलर बेसिस ते ॻाल्हि कई वञे। तइ थियल प्रोग्राम हिन जो न आहे। इहो हिन सोचे कोन छॾियो आहे, हिन अरेंज न कयो आहे, हिन जा इरादा न आहिनि। इरादनि बिरादनि जी ॻाल्हि आहे, हिते रेगुलर कमु आहे हिन जो, छो जो सफ़र कंदी आहे तमामु घणो। यू कैन कॉल मी दिस इवनिंग, अॼु मूंखे भली तव्हां राति जो कॉल कजो। ठीकु आहे। आई विल बी एट होम, मां घर हूंदुमि, जीअं हूंदो आहियां घर रेगुलर बेसिस ते। लीव दी ओल्ड ब्रेड इन द गार्डन, बाग़ में जेका पुराणी मानी आहे न उहा रखी अचो। लीव जी माना छॾे अचो। ठीकु आहे न। असां सिंधी में ईअं चवंदा आहियूं त रखी अचो। बाग़ में जेका पुराणी मानी आहे न, सुकल मानी खे चवंदा आहियूं। ओल्ड जी माना हिते असां वटि सुकी वेंदी आहे मानी, जेका खाई बचाईसीं असां, त उहा चवंदा आहिनि त बाबा बाग़ में त इहा रखी अचो या सुकल मानी। द बर्ड्स विल ईट इट, पखी हुनखे खाईंदा। ठीकु आहे न। जीअं रेगुलरली असां रखी ईंदा आहियूं का बि शइ, त वरी उते हुनखे पखी खाईंदा आहिनि। इहा की रेगुलर बेसिस ते ॻाल्हि आहे। इरादा न आहिनि पखियुनि जे खाइण जा, या ते कोन करे छॾियो आहे प्रोग्राम पखियुनि खाइण जो हुनखे। In the sentence, leave the old bread in the garden, birds will eat it, the word leave means to put something somewhere and not take it with you, or to place something and let it remain there. So the meaning is, place the old bread in the garden and don't take it back, let the birds eat it. We'll probably go out this evening. Probably माना घणा इम्कान आहिनि, घणो करे अॼु असां राति जो ॿाहिरि वेंदासीं, निकिरी वेंदासीं। ठीकु आहे न। छो जो राति जो ख़ासि करे असांजो घुमणु थींदो आहे। घणा इम्कान आहिनि त असां ॿाहिरि अॼु राति जो वेंदासीं। पोइ हाणे करे होटल ते वियासीं या काॾे बि। विल यू बी एट होम दिस इवनिंग, अॼु भला राति घर हूंदे। ठीकु आहे। अहिड़ी तरह सां हिन जी माना असां कंदा था हलूं। आई वॉन्ट बी हियर टुमारो, सुभाणे मां हिते न हूंदुसि। यानी वॉन्ट जी माना आहे विल नॉट। ठीकु आहे। आई विल नॉट बी हियर टुमारो, सुभाणे मां हिते न हूंदुसि। यानी ॿिए हंधि कारे हेॾे होॾे वेंदा आहिनि निकिरी, उहा ॻाल्हि थो ॿुधाए रेगुलर बेसिस ते। डोंट ड्रिंक कॉफ़ी, कॉफ़ी न पीजां बिफोर यू गो टू बेड, सुम्हण खां अॻु में। माना सुम्हणु वञे त हुन खां अॻु में काफ़ी न पीआ। सवली सिंधी में चवंदा आहियूं बाबा सुम्हण खां अॻु में काफ़ी न पीअंदी कर या न पीअंदो कर। यू वॉन्ट स्लीप, तोखे निंड न ईंदई। हाणे हिते यू विल नॉट स्लीप आहे। हाणे इहे करे लफ़्ज़ी माना कढूंसि त इहो थी न त यू वॉन्ट स्लीप, तूं न सुम्हंदे। स्लीप माना सुम्हणु। काफ़ी न पीजां बिस्तरे ॾांहुं वञण खां अॻु में तूं न सुम्हंदे। इहा लफ़्ज़ी माना तव्हां त पोइ सॼो किताबु माशाल्लाह एॾी ट्रांसलेशन कयो था आहिनि यूट्यूब ते पिया अथव अहिड़ा जेके हिन सां माना पिया हिनखे फिराईंदा। ईअं काफ़ी न पीजां सुम्हण खां अॻु में, काफ़ी न पीअंदो कर तोखे निंड न ईंदई। या हाणे जेके चओसि था त राति जो काफ़ी न पी सुम्हिजांइ, निंड न ईंदई। यू वॉन्ट स्लीप जी माना तोखे निंड न ईंदी, तूं निंड न कंदे। इहा माना नथी ठहे सिंधीअ में असांजी। वी ऑफ्टन से आई थिंक, ऐं पोइ जुमिलो एक्स्ट्रा हूंदो, विल इस्तेमालु थींदी, पोइ वरी ॿियो जुमिले जा ॿिया लफ़्ज़ जेके हिन में विधा वेंदा। ठीकु आहे। हाणे आई थिंक इस्तेमालु चए थो, असां अंग्रेज़ आहियूं न, असां अक्सर करे इन्हनि सां विल वारनि लफ़्ज़नि सां थिंक इस्तेमालु कंदा आहियूं। आई थिंक ईअं सां पोइ वरी विल। पर सिंधीअ में तव्हां जेकॾहिं असां आहियूं जेके, असां त पंहिंजी माना कढंदासीं। ईअं न त मां हरू भरू चवां त मां सोचींदो आहियां या मां सोचां थो। ॻाल्हायूं त ॻाल्हाए बि सघूं था जिथे असांखे ठहे। जीअं ॾिसो, आई थिंक केली विल पास द एग्ज़ाम, मुंहिंजे ख़्याल में, मां भायां थो त, मां सम्झां थो त, मुंहिंजे ख़्याल में। ठीकु आहे। मां सम्झां थो त केली इम्तिहान पास करे वेंदी।
जेकॾहिं ईअं चऊं कहिड़ी इम्तिहान पास करे वेंदी त तॾहिं बि इहो बैकग्राउंड मौजूदु आहे मां मुंहिंजी सोच इहा आहे त कहिड़ी इम्तिहान छो जो महिनत थी करे ॾाढी हर दफ़े पास कंदी आहे हिन दफ़े पास करे वेंदी आई डोंट थिंक इट विल रेन दिस आफ्टरनून नथो लॻे मूंखे त अॼु मंझंदि जो मींहुं वसंदो माना अॼु मींहुं मंझंदि जो न वसंदो ठीकु आहे डू यू थिंक द एग्ज़ाम विल बी डिफिकल्ट ॾे ख़बर हिते डू यू थिंक जी माना ॾे ख़बर इम्तिहान ॾुखियो त न हूंदो न असां ईअं चवंदा आहियूं ॾे ख़बर इम्तिहान ॾुखियो त न हूंदो न सवलो त आहे न इम्तिहान ॾुखियो त न आहे न माना इम्तिहान हिन आयो न आहे ईंदो इम्तिहान ॾुखियो त न आहे न ॾुखियो त न हूंदो न सवलो आहे न इम्तिहान माना इन जी मक़सदु वारी माना असां ईअं था ठाहियूं सेक्शन सी वी डू नॉट यूज़ विल फॉर थिंग्स वी हैव ऑलरेडी अरेंज्ड और डिसाइडेड टू डू यूनिट्स 25 to 26 चए थो उहे कम जिन जो असां अॻु में ई ऑलरेडी बंदोबस्तु करे छॾियो आहे या अॻु में ई सोचे छॾियो आहे या इरादा तव्हांजा आहिनि उनजे लाइ तव्हां विल इस्तेमालु न कंदो जेके 25 खां 26 यूनिट ताईं असां पोइ ते पढ़ी आया आहियूं इहे यूनिट्स वञी पोइ ते ॾिसो उन्हनि जे लाइ विल इस्तेमालु न थींदी जीअं ॾिसो वी आर गोइंग टू द सिनेमा ऑन सैटरडे हिते कंटिन्यूस टेंस आहे प्रेज़ेंट कंटिन्यूस माना इहो असांजो ऑलरेडी अरेंज थियल प्रोग्राम आहे टिकेटूं कटाए छॾियूं असां वेंदासीं सिनेमा ते छंछर ते ठीकु आहे डू यू वांट टू कम विद अस हलंदे तूं असां सां ठीकु आहे ऐं हिन में बि ईअं न थींदो त नॉट लिखियलु आहे न वी विल गो मां तव्हांखे अॻु में पढ़ी ॿुधायां वरी त हे जेको ईअं न थींदो त वी विल गो टू सिनेमा ऑन सैटरडे हिते लिखे थो नॉट माना न ईअं न थींदो असांजी अंग्रेज़ीअ में असां अंग्रेज़नि वटि तव्हां चओ मां न वेंदुसि दुस त तव्हां माना विल इहे दुस बुस खे छॾे ॾियो हिननि खे सो इन करे कंटिन्यूस टेंस इस्तेमालु थींदी तव्हांजे लाइ अॻु में ई ऑलरेडी अरेंज थियल हुजे या डिसाइडेड हुजे तव्हां आई एम नॉट वर्किंग टुमारो सुभाणे मां कमु न कंदुसि इहो प्रेज़ेंट कंटिन्यूस टेंस आहे माना तव्हां अरेंज करे छॾियो आहे डिसाइड करे छॾियो आहे यानी ईअं न थींदो त आई वॉन्ट वर्क हाणे हे हुया अरेंज थियल ॿई प्रोग्राम आई एम नॉट वर्किंग टुमारो सुभाणे मां कमु न कंदुसि इहो अरेंज थियल आहिनि ॿई इन जो छा आहे तय थियल प्रोग्राम आहे आर यू गोइंग टू डू द एग्ज़ाम इम्तिहाननि में वेहंदे इम्तिहान ॾींदे इम्तिहान ॾींदो माना इरादा थो पुछिस इंटेंशन्स ऐं उनजो डिसीशन थो पुछे हुन मां यानी तूं सोचे छॾियो त इम्तिहान में वेहण जे लाइ ईअं न थींदो विल यू डू द एग्ज़ाम विल यू डू द एग्ज़ाम ईअं न थींदो आर यू गोइंग टू डू द एग्ज़ाम आर यू गोइंग टू सिट द एग्ज़ाम सिट बि इस्तेमालु करे सघिजे सेक्शन डी शल हाणे जेको शल वारो इस्तेमालु आहे हिते ॿुधाए थो शल तव्हांखे आमतौर ते विल ऐं शल इस्तेमालु चवंदा आहिनि त आए सां शल इस्तेमालु थींदी आहे वुई सां बि शल थींदी आहे ॿियनि सभिनी सां विल थींदी आहे पर जेकॾहिं असां आए सां विल कयूं ऐं ॿियनि सां वरी छल कयूं त पोइ वरी एम्फेटिक थींदो आहे इहे इन जो तरीक़ेकार इहो वरी पोइ इन ते बहस कंदासीं अॻिते इन जा यूनिट्स आहिनि ॿियनि किताबनि में ज़बरदस्त ईअं न आहे हिते साॻी माना अथसि यू कैन से तव्हां चई सघो था आए शल शल चई सघो था मसइलो न आहे जीअं उनजी माना थी पवंदी इज़ इक्वल टू आई विल जॾहिं शल चवंदो न उहा बि विल थी वेंदी बसि एंड वी शल वी सां बि शल इस्तेमालु करे सघो था इज़ इक्वल टू वी विल साॻी माना थींदसि जीअं ॾिसो आई शैल बी लेट टुमारो और आई विल या आई विल बी लेट टुमारो सुभाणे मूंखे त देरि थी वेंदी सुभाणे मां देरि सां ईंदुमि आई थिंक वी शैल विन और आई थिंक वी विल विन और आई थिंक वील विन असां खटंदासीं मुंहिंजे ख़्याल में असां खटे वेंदासीं ठीकु आहे अहिड़ी तरह सां इहे ॿई इस्तेमालु थी सघंदा साॻी माना में इन में माना में को फ़र्क़ु न ईंदो त विल तव्हां एम्फेटिक में इस्तेमालु थींदी आहे तव्हांखे पढ़ायो सेखारींदो आहे न आए सां ऐं हुई सां विल लॻे त माना इहा एम्फेटिक आहे उहे उनजा अलॻि इस्तेमालु थींदा हुते बट डू नॉट यूज़ शल चए थो इस्तेमालु न कयो शल विथ यू दे ही शी इट सां इन सां इस्तेमालु न कयो इन इस्तेमाल में इन क़िस्म जी माना में शल इस्तेमालु थींदी ऐं शल इस्तेमालु थी सघे थी इन सां यू सां बि थी सघे थी दे सां बि ही सां बि शी सां बि इट सां बि उहो ऑक्सफोर्ड में मां हिन महिल मौजूदु आहे तव्हांखे पढ़ाए सघां थो पर यूनिट्स खे अॻिते हलायूं था पिया जेकॾहिं उनजे लाइ वीडियो अलॻि सां ठही त मां तव्हांखे ॾेखारियां थो त शल हिन सां इस्तेमालु थींदी उनजी माना छा आहे टॉम विल बी लेट टॉम खे देरि थी वेंदी टॉम देरि सां ईंदो ईअं न थींदो त टॉम शल बि लेट टॉम सां हिते इन माना में शल इस्तेमालु न थी महिरबानी तव्हांजी जेकॾहिं तव्हांखे वीडियोस पसंदि अचनि थियूं त लाइक महिरबानी करे ज़रूरु कयो ऐं शेयर बि कयो ऐं सब्सक्राइब कयो महिरबानी तव्हांजी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू